अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाह आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन कक सड़े पन सड़े अल्लाह सड़े सौगार जन रिजायो अल्लाह शलतो न अचे तनखे या उजजे पिर इंसान या उजे पिरन जी पचात इनन बिनी शयन का दाद शल का दिल न करे कंखे मुझा निहायती काबिल एहतराम प्यारी ए मिठड़ी जमात सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू जिए तो मुनाचीद गुनाहगार अल्लाह ताला जल्ल मजदहू व अज़्ज़ शानुहु जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मां एकड़ी आयत सगोरी जो हिस्सो तिलावत कयो आ दुआ फरमायो त शा रब्बुल आलमीन मुनाचीद गुनाहगार खे पंहिंजे पाक कुरान जे मुतालिक हक ऐं सच बयान करण जी तौफीक नसीब फरमाए। जमात सगोरी मुख्तसर टाइम जे लाइ हिकिड़ो अज़ीम शान उन्वान तां जमात जी खिदमत में खणी आयो आहियां। चंद इल्मी ॻाल्हियूं कुछ कुरान हदीस जूं ॻाल्हियूं
बुधी पंहिंजे ईमान खे ताज़ो करियो। जमात सगोरी तव्हां सभिनी आले सुन्नत जे नौजवाननि खे ख़बर आ त असांजे हर मजलिस जो उन्वान शान मुस्तफा। ॾाढा जो सुभान अल्लाह। असांजे हर जलसे जो टॉपिक अज़मत मुस्तफा। असांजे हर महफिल जो उन्वान मकाम मुस्तफा। असांजी हर मजलिस जो उन्वान सनाए मुस्तफा आए या न। ॾाढा जो सुभान अल्लाह। दिल्ली खोले जो सुभान अल्लाह। असां हर जगह ते मदीने वारे साईं जी सना ऐं तारीफ़ कयूं था। इन जा वजह छा आहे जमात सगोरी? इन जा 4 वजह तां मिठड़न जी खिदमत में अर्ज करे आखिरी वजह ते कुछ गालियों तां जी खिदमत में अर्ज करे दुआए खैर पिनी ऐं मजलिस के खत्म कंदासूं। अल्लाह करे सदाई खुश हो जो। मुसलसल जलसन जे करे मुझे गले में ताकत काने का। ॾींहं रात जलसा दुआ करे छॾियो जो अल्लाह सी बस ये 2-3 गालियों तां ताईं पहुचाइण जी तौफीक अता फरमाए। जमात सगोरी ये आहे न सी असांजे हर जलसे जो उन्वान तकरीबन इहो हूंदो आहे। इन ते तनकीदियूं बि थियनि थियूं। असांखे माण्हू चवंदा पिया आहिनि त यार तव्हांजे हर जलसे जो उन्वान शान मुस्तफा। तव्हांजी हर महफिल जो उन्वान अज़मत मुस्तफा। तव्हांजे हर मजलिस जो टॉपिक मकाम मुस्तफा। हर मजलिस में तव्हां मर्तबे मुस्तफा के बयान था करियो। इन खां सिवा तव्हां वटि मौज़ू न आहे या तव्हां वटि इल्म न आहे। सुन्नियो मां अलल ऐलान चवां थो इल्म बि आले सुन्नत वटा। कुरान जो इल्म बि आले सुन्नत वटा। हदीस जो इल्म बि आले सुन्नत वटा। पर छा कयूं जो असांजो यार मुहम्मद मुख्तार आ ऐं असांखे पंहिंजे यार जो शान वणे। ॾाढा जो सुभान अल्लाह। आहे न जमात सगोरी? इन करे असां पंहिंजे यार जो शान बयान था कयूं। इको वारो अलाह केॾां वियो साईं। जीअं नात ख़ान ते आवाज़ वधा